मीरो खान वेझो ॻोठ साबू कलोड़ में समाजी तंज़ीम के सहकार से सकाफ़ती रियाड़ो मल्हायो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे सफ़दर तुनियो। इल्म खां सवाइ ज़िंदगी अधूरी ऐं बेमाना हूंदी आहे। इल्म जे ज़रिए मिलंदड़ रोशनी सां जहालत जी उंधाइनि खे ख़त्म करे सघिजे थो। इल्म जी अहमियत खे उजागर करण लाइ सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ इसरा एलिमेंट्री पब्लिक स्कूल साबू कलोड़ में इल्म पिरायो सिंध सवार जे सिरे हेठि शानदार सकाफ़ती तक़रीर मुनक़िद कई वई, जंहिंमें तक़रीर मुक़ाबला क्विज़ कॉम्पिटिशन टेबलो पिणु कराया विया। जॾहिं त आवाज़ टीवी तरफ़ां मुक़ाबलनि में पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि में एवार्ड पिणु तक़सीम कया विया। उन मौक़े ते सेफ कंबर शदात कोट जे ऑफिसर शुएब अहमद भुट्टो आयल महिमाननि ऐं शागिर्दनि ॻाल्हाईंदे चयो त अॼु जे हिन प्रोग्राम में असांजे हिन स्कूल इसरा स्कूल जे ॿारनि इहो सॼी दुनिया खे मैसेज ॾिनो आहे। उहो पैगाम इहो आहे त सिंध जी सकाफ़त दुनिया जी बहितरीन सकाफ़त आहे। इहा सकाफ़त असांजी सुञाणप आहे। असांजी सिंधी सकाफ़त जेका आहे उहा तमामु घणी पुराणी आहे, जेका 5000 साल पुराणी तहज़ीब आहे। उन जूं जेके पाड़ूं आहिनि उहे किथे थी वञनि, उहे असांखे मोहनजो दाड़े मां इंडस सिविलाइज़ेशन मां मिलनि थियूं। ऐं इंडस सिविलाइज़ेशन जे थ्रू असांखे इहा ख़बर पए थी त असांजी जेका आहे मञता वारी जेका क़ौम आहे उहा अॼु किथे बीठल आहे। पोइ उन्हनि जे करे असां मुख़्तलिफ़ इवेंट करे किथे एजुकेशन जे हवाले सां, किथे जेको कल्चर जे हवाले सां उन्हनि खे असां वधायूं था, त जीअं असांजे ईंदड़ नसलनि खे ख़बर पए त असांजूं जेके पाड़ूं आहिनि उहे तमामु पुराणियूं ख़तल आहिनि। जिहालत जेका आहे उहा सभ खां सभु वॾे में वॾो जेको ख़ाल आहे उहो जिहालत जो आहे। जेकॾहिं असांजो सिंधी माण्हू इल्मु पिराईंदो त मां सम्झां थो इहे जहालत वारियूं जेके ॻाल्हियूं आहिनि, जेकी जहिड़ा फसाद या माशरे में गंद, त इन खे मां इहो चवंदुसि त सभ खां बहितर पंहिंजे किरदार खे संभालियो, किरदार खे बहितर कयो ऐं उन सां गॾु तालीम खे आम। अॼु ॻोठ साबू कलोड़े में सिंधी सकाफ़त जे हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम थियो वियो, जेको तमामु शानदार प्रोग्राम हुयो। ॿारनि वॾे जोश ऐं जज़्बे सां हिसो वरितो। टीचर्स जी तयारी बि सुठी हुई ऐं आवाज़ टीवी न्यूज़ जे तरफ़ां ॿारनि में इनाम विराया विया, शील्डियूं विरायूं वयूं ऐं ॿारनि खे तमामु घणी हिमत अफ़ज़ाई थी। ऐं हिन प्रोग्राम में सिंधी सकाफ़त जे हवाले सां ऐं तालीम जे हवाले सां ॿारनि खे मुफ़ीद ॻाल्हियूं ॿुधण लाइ मिलियूं। असीं ही प्रोग्राम जेको आहे उहो सकाफ़ती ॾींहुं करे मल्हायो आहे। असांजे जेके शागिर्द आहिनि उन्हनि में सकाफ़त जी अहमियत उजागर करण जे लाइ असां ही प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयोसीं। तालीम सां गॾोगॾु असांजी सकाफ़त जी अहमियत शागिर्दनि में हुजणु तमामु लाज़मी आहे। असांजी जेका सकाफ़त आहे उहा 5000 साल खां बि पुराणी आहे। मूंखे फ़ख़्रु आहे त मां सिंधी आहियां, सिंध में ॼाओ आहियां ऐं सिंध मुंहिंजो वतन आहे। नफ़रत खां मूंखे नफ़रत मोहब्बत पसंदि आहे। कलफ़तर खान दिलि में उल्फ़त पसंदि आहे। दोधे जी सिंध धरती आहे, जनम जाइ मुंहिंजी, मूंखे सिंध साण। सकाफ़त जो ॾींहुं ॾाढो सुठो प्रोग्राम हुयो ऐं हुन प्रोग्राम में स्पीच वग़ैरह ऐं क्विज़ वग़ैरह इहे हुया। उन में मां क्विज़ में हिसो वरितो, उन में मां इहे एवार्ड मारिया ऐं हीउ ॾाढो सुठो प्रोग्राम हुयो। इन में इंशाअल्लाह जीअं इक़बाल मां उन्हनि जी महिरबानी आहे जिन्हनि मूंखे एवार्ड मारियो ऐं एवार्ड ॾिना। हुननि जो वधीक चवणु हुयो त दुनिया जे अंदरि सकाफ़ती मोर्चे तां केतिरियूं जॻहियूं खटियूं वयूं ऐं इल्म ज़रिए इंसानी ज़हननि खे शऊर ऐं तब्दीली सां रोशनास करे सघिजे थो। तरक़ी याफ़्ता मुल्कनि ऐं क़ौमुनि जी ज़िंदगी बदिलण में इल्म जो अहम किरदारु आहे। कैमरामैन अज़हर अली बबर सां गॾु सफ़दर तुनियो, आवाज़ न्यूज़ मीरो खान।